खिपरो मां अवां खे कंहिं ब्रेक न्यू ॾींदा हलूं त खिपरो जे ॻोठ ढिलियार में दर्स राजड़ ऐं शर बिरादरी जे धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मोहम्मद अयूब दर्स, मोहम्मद उस्मान, दीन मोहम्मद राजड़, महबूब अली शर शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। खिपरो मां अवां खे कंहिं ब्रेक न्यू ॾींदा हलूं त खिपरो जे ॻोठ ढिलियार में दर्स राजड़ ऐं शर बिरादरी जे धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मोहम्मद अयूब दर्स, मोहम्मद उस्मान, दीन मोहम्मद राजड़, महबूब अली शर शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नमाज़ पढ़ी आए सांझी नमाज़ पेटी आए छोकिरो टाइण जी कोशिशि कई। हुनजा हमरा अची हिनखे खणी अस्पताल रवनि त पोइ पंहिंजे दुकान ते वेठा पोयां जी हुननि जा माण्हू आया धकण असांखे चालू थी हलिया पंहिंजी दुकान ते भाउ पाड़ी भाउ मूंखे शुरू छा करे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।